दोस्तों काफ़ी दोस्तनि खे ख़बर हूंदी आहे ॾोॾियूं ऐं ॿॿण बि चवंदा आहिनि है न। बाबोड़ा ॾोॾी हे बीह प्यारा तव्हां नालो थड़ी मोहबत या मंठा ऐं तव्हां हितां हिते कॾहिं खां आयो? मूंखे 2 साल आहे। अच्छा अॼु साल बि तव्हां आया हो मूंखां पुछी विया हो इहो वीडियो भरियो हा वरी ॿीहर माना 2 साल थी विया हिन ॻाल्हि खे। 20 साल थिया नओं माल शुरू थियो आहे। सही सही मौसम जे हिसाब सां हा हिन काफ़ी आइटम आहिनि के लोड़ कुम ऐं ॿूरी पाणी हुकूमत जे आवाज़ लेट आयो आहे हा इन करे बरसात महीने सां लेट थियो आहे। अञा ॿ कम लॻा 5 आइटम आहिनि। पोइ मेड़ जी मेहंदी बि हूंदी आहे मूं वटि मशहूरु ॿूरानी बि हूंदी आहे। सही ऐं ॿियो कुझु घणा आइटम हूंदा नवां नवां जेके लाड़काणो दादू जान जेके ॿिए सूबे हिन पाकिस्तान खां अलावा हिन जे सॼे फस्ट शइ आहे जेका दुनिया में खाई वेंदी आहे। हा बिल्कुलु हा इहा 1 नंबर शइ आहे जेका वॾा वॾा माण्हू सुठा सुहिणा कंदा आहिनि। विटामिन वारी शइ आहे बटाले आलू का तमामु बहितर आहे। ऐं ॿियो इहो त मां तव्हां खां पहिरियों जेको वीडियो भरियो 2 साल पहिरियां उन में साल त तव्हां खां पुछियुमि तव्हां रिहाइश किथे था कयो हींअर? रिहाइश मोदी पहिरियों क्वार्टर किरायो न हिन महिल भाउ जी जॻह आहे गगर में। गगर फाटक मां ईंदा आहियो ऐं किराए ते माना रशके ते ईंदा आहियो न? रक्षे जो कमु हिते पकी गिराकी थी वई आहे अॾो थी आहे। ऐं हिते तक़रीबन केतिरा साल लॻा आहिनि तव्हां हिन अॾे ते? मूंखे 1 साल गुज़रियो आहे 2 साल हला पियो। कीअं कमु सही आहे? मां हैदराबाद में खपाईंदो ही कमु सही आहे हाणे हिते? बस शुक्र आहे टाइम पास आहे। मज़दूरी जो हाल न आहे। मज़दूरी अॼुकल्ह हर चीज़ महांगी आहे। कणिक चांवर कटो हर चीज़ महांगी थी वई। पर नौकिरी खां त सही आहे न? हा नौकिरी खां सही आहे। नौकिरी खां बहितर आहे। तालीम याफ़्ता बि आहे 10-12 दर्जा पढ़ियल बि आहे। आर्मी में विया जी बराल कंहिं वजह जे करे न वञी सघिया पर हाणे हा नौकिरी खां त भलो आहे न ही कमु। हा शुक्र आहे भल पढ़ाई जेको आहे तो इंतज़ार टूटी खां हिन महिल 500-400 बचंदी रोज़ ते घर। दोस्तो हिन पंहिंजो टाइम लॻायो आहे साई मुंझाई अथई ऐं ठरड़ीअ जो आहे भाउ ॾिसो साल पहिरियां बि भाउ जो वीडियो भरियो वरी मां भाउ जो हुन वीडियो भरियो आहियां। छे कहिड़ी छे? या बस ॿियो छा? ॿियो छा? बस इहो सिक्का ॾिसो अथव त 50 खनि ॾेई छॾियो। ॾींहं में खान साहब इलाही सातरा पैसा खपाईंदो आहे। हिन लाइ सिक्का हिन जे लाइ वठी छॾींदो आहियां मां तक़रीबन 100 रुपए जा। ऐं पोइ 100 रुपयो जेको आहे सॼे 3 ॾींहं हली वेंदो आहे। 100 रुपयो हिन जो ख़र्चो मल्हार जो 3 ॾींहं 5 रुपए जी शइ वठंदो आहे। हाणे हे जेको अथो अथई चॉकलेट अथसि ऐं बिस्किट अथसि। महिरबानी साईं 95 जा सिक्का। अनाया ऐं अनम स्कूल जी छुट्टी थी वई आहे चंदा। पप्पा गुडी अचे थी 1 बजे। 1 बजे ईंदी? हा दोस्तो प्यारो दोस्त आसिफ अली जतोई जेको सखर खां आयो आहे मिलण हिते पंहिंजो कारोबार करणु चाहे थो। चांहि पीती आहे कचहरी कई आहे तमामु घणो मज़ो आयो आहे ऐं खा के सुठो मोटिवेट किया पंहिंजे कारोबार के हवाले से। मां इहो चाहींदुसि त 2 लफ़्ज़ भाउ आसिफ जतोई ॻाल्हाए त जीअं तव्हां बि ॿुधो त हुन जे ज़हन में मुंहिंजी ॻाल्हि वेठी आहे या न वेठी आहे। तमामु तव्हां सां कचहरी करे तमामु मज़ो आयो मोटिवेट थियासीं। कोई भी अगर बिज़नेस करणु चाहे तो कोई भी नौजवान तो शुरुआत करे छो जो टाइम हे आहे जेकॾहिं टाइम के पाण वेस्ट कंदासीं तो टाइम गुज़रंदो ॾींहं गुज़रंदे ख़बर भी नथी। सो जेकॾहिं तव्हांखे टाइम आहे हिन टाइम फ्री आहियो ऐं पंहिंजो बिज़नेस करणु था चाहियो त तव्हां कराची जो शहर आहे या पंहिंजे शहर में भी करणु चाहियो त बिज़नेस खां मथे कुझु भी न आहे। बिस्मिल्लाह करे शुरुआत कयो इंशाल्लाह भलाई थींदी। माना हाणे तव्हांजी दिलचस्पी वधी आहे न करणु चाहींदव न कारोबार पर? इंशाल्लाह बिल्कुल कारोबार कबो ज़रूर कबो। सही मोकिलणी वठिजे थी कुर्ब महिरबानी आहे को मसलो न आहे। ॿाहिरि आहियूं ये हसी जिंदगी गुज़री वही
ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई। हुआ वी साहु ॾई थोरो वेसा हो ॾई पोइ फिरी कीअं वई का ख़बर ई न पई। यह हसी ज़िंदगी गॾु हासूं त हो ॾाढो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जे जोड़ो टुटो। मोकिलाए मुखां खिल देरो वधे अलविदा वई चई का ख़बर ई न पई। हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो। सारंग सारंग सारंग। हाँ अस्सलाम वालेकुम। हाँ प्यारा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? किथे आहियो यार? इलाही टाइम थी वियो आहे, मिलिया ई न आहियूं। अच्छा घर आहियो, डिस्टर्ब त न कयो? टाइम आहे, मिली सघिजे थो? हाँ मां पंहिंजे हिन स्कूल वारी छत ते वेठो आहियां। मुकीम कुरैशी साहब आहे न, हुनजे स्कूल जी छत ते। हाँ कचहरी पई थिए थी। तव्हां वटि अगरि टाइम आहे त पोइ हलिया अचो, कचहरी कयूं था। हिते वेठा आहियूं, थधी थधी हवा हले थी, तमामु मज़ेदारी। केतिरी देरि में था अचो? हलो हलो ठीकु आहे, अचो अचो अचो, ठीकु आहे, ओके प्यारा, ओके ओके। सारंग कारियो सारंग हुयो सारंग। हाँ हलो सारंग किथे आहे? हाँ यार मुंहिंजी दिलि चयो तव्हां सां मिलूं, कचहरी कजे। हाँ स्कूल मथां वेठो आहियां, मां बि अॼु वांदो हुउमि। मां चयो भला अॼु कचहरी कजे। घणो काफ़ी टाइम थी चुको आहे, पोइ अचो त मिलूं। मां स्कूल मथे वेठो आहियां पंहिंजे स्कूल में, जेको DBA स्कूल हुन में। अचो मथे छत ते। हा बिल्कुलु बिल्कुलु हिते अचो, मां वेठो आहियां, तव्हां इंतज़ारु थो कयां। केतिरी देरि में ईंदो तव्हां? ठीकु आहे ठीकु आहे, अचो अचो। अस्सलामुअलैकुम। वालेकुम साईं साईं सर, साईं छा हाल आहे? ख़ुशि आहे सर? ख़ैर तबियत सही आहे? मज़े में? वियो वियो बिस्मिल्लाह वियो। महिरबानी। छा हाल आहे साईं? ॾाढा फ्रेश फ्रेश था लॻो। जो हाल अहिवाल मींजी आया हो छा? हाँ सर हींअर उथियो आहे निंड मां। अच्छा हींअर उथिया हो? जी जी। ॿियो ॿुधायो छो भला हींअर उथिया हो? बसि यार ज़िंदगी अजीब ग़रीब गुज़रे थी पई। 3 बजे सुतो हुउसि राति जो। छो भला 3 बजे? यार पबजी जो ज़मानो लॻो पिया आहे, गेम ते वेहूं था त का ख़बर ई नथी पए। खुदा खुदा कयो एतिरो टाइम पबजी खेॾो था तव्हां बि राति जो? कुझु सोचो पीउ माउ जो सोचो। भाउ मज़ो आहे यार पबजी गेम में। पबजी में मज़ो त आहे, पर तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो बि त सोचो न। फ्यूचर में अॻिते तव्हां छा कंदव? हींअर सॼी राति 3 बजे ताईं तव्हां जाॻो था। सही सच था चओ, पर हाणे छा कजे? को रस्तो मिले, का वाट मिले त निकिरजे न हुन ते। रस्ते लाइ ॻोल्हा लाइ निकिरंदव त रस्ता तव्हांखे खोड़ मिलंदा न। बाक़ी हाणे घर वेठा हूंदो राति जो 3 बजे ताईं पबजी खेॾंदो, ऐं सुबुह जो 4 बजे 3 बजे ताईं सुता पिया हूंदो, त पोइ तव्हांखे काॾा रस्ता मिलंदा? सही था चओ तव्हां, पर हाणे ॾेई छॾियूं CVयूं हर कंपनी में ॾेई छॾियूं। जॾहिं ऑर्डर अचे त पोइ वरी को रस्तो मिले। कंपनियुनि खां बहितर आहे तव्हां को पंहिंजो कारोबार नंढिड़ो ॾिसो, कारोबार कंदा रहो। किथे कंपनी में ड्यूटी मिले त माण्हू ड्यूटी ॾेई कारोबार लाइ बि भाउ हुजनि न, लखें रुपया हुजनि, ईअं पंहिंजो कारोबार थोरी थी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पर तव्हां नंढिड़ो ई को कारोबार खोले छॾियो, लाज़मी थोरी आहे तव्हां को 2-3 लखनि जो कारोबार केरु करे यार? हाणे रेडी केरु हलाए? तव्हां पाण सोचो, पढ़ियल लिखियल माण्हू आहियां। ईअं कारोबार त कारोबार हूंदो आहे न, पढ़ियल लिखियल खे माण्हू थोरी ॾिसंदो आहे। बहरहाल ॾिसूं था, हाली फ़िलहाल त ज़िंदगी गुज़रे थी पई। बाबे जो पैसो आहे, भाउ जो पैसो आहे। बिल्कुलु भाउ जो पैदरो ऐं पैसो ऐं बाबे जो पैसो केतिरी ताईं तव्हां खाईंदव? अलाह मालिक आहे। ॿियो तव्हां ॿुधायो? ख़ुशि आहे? तव्हां ॿुधायो? ख़ुशि लॻा पिया सफ़ा मज़न? वालेकुम अस्सलाम साईं मुंहिंजा, साईं मुंहिंजा, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? ख़ैरु आहे? वियो वियो वियो। हा साईं मुज़मिल साईं, ख़ुशि आहियो? ख़ैरु आहे? तबियत सही आहे? ख़ुशि लॻा पिया करम मालिक जा। फ्रेश फ्रेश था लॻो? जी बसि हाणे ई निंड मां उथी आयो। हाणे निंड मां उथी आयो? ख़ैरु त आहे? बसि छा कयूं, सॼो ॾींहुं सॼी राति वेहूं था गेम ते, त ख़बर ई नथी पए 4 था थी वञनि, त पोइ सुबुह जो निंड में। अड़े ज़ालिम शख़्स यार, छो थो ज़िंदगी तबाह करे पंहिंजी? बसि छा कयूं, को कमु न कारोबार न का शइ आहे, त माण्हू वेठो आहे घर वांदो। पर यार ड्यूटी पंहिंजो कारोबार त कर न। हींअर तूं नौजवान आहे, तूं ॾोरनि में, तूं जंहिंमें साहु आहे, पंहिंजे पीउ माउ जो सहारो बणिजे न। थोरो ॿाहिरि त निकिर, दुनिया जहान ॾिस त सही किथे पहुतो आहे। 4 बजे 3 बजे सुम्हे थो, हिनमहिल उथे थो। माना यार सम्झ में ॻाल्हि नथी अचे मूंखे।
ईअं ई ज़िंदगी गुज़ारींदे या बसि छा कयूं जॾहिं अलाह मालिक कारोबार किथे लॻो त पोइ साईं हाणे कारोबार कीअं थींदो को मौज़ो त न थींदो न बिल्कुलु तव्हांखे पाण खे वञिणो पवंदो न बिल्कुलु स्टार्टिंग त वठो न पंहिंजे सहारो बणिजो न समाज खे न दुनिया खे कुझु करे त ॾेखारियो त मुज़मिल सूमरो बि हिन समाज में मौजूदु आहे पर हाणे तव्हां हिन टाइम उथी आहे त मूंखे ताजुब थो लॻे यकीन कयो मूंखे मज़ो नथो अचे त माना तव्हां इहा ॻाल्हि कई मूंखे माज़रत सां सो तमामु हिकिड़ो ग़मज़दा ऐं माहौल करे छॾियो हवा बि हले पई पर हींअर मूंखे मज़ो नथो अचे तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधी करे बहरहाल ख़ैरु हींअर अथव टाइम हींअर बि अगरि तव्हां न कयो पंहिंजे लाइ कुझु त पोइ न करे सघंदो अॻिते कुझु मालिक ॾिसंदासीं अलाह मालिक ॾिसो कोशिशि कयो